हैदर जेको ज़ुल्म कयो आहे न, कुदरत वारो त उनखे कॾहिं माफ़ न कंदो। पर सोना साईं सच पुछी त हाणे मुंहिंजे दिलि में बची ख़ौफ़ वेठो आहे। मई मलूक ऐं दीनू ॿई ज़इफ़ आहिनि। इहो ई पुटनि जे पढ़ाइप जो सहारो हो। किथे हिननि जूं बदुआऊं असांखे बि न घाणे में पीड़ियनि। हाँ साईं, ज़ुल्म त आहे, वाक़ई में वॾो ज़ुल्म थियो आहे ऐं मां बि इन ॻाल्हि खे तस्लीम कयां थी। अलाह ॼाणे हैदर खे आख़िर अहिड़ो छा थी वियो आहे जो एॾो ज़ुल्म कयईं ऐं उनजा हथ बि न ॾकिया। हाणे हैदर पंहिंजे अंजाम लाइ तयारु थी वञे, छो त मकाफ़त अमल आहे। कुदरत वारो बि हिनखे कॾहिं माफ़ न कंदो। इन गुनाह जी सज़ा त हैदर खे हर हाल में मिलंदी। सोना साईं सच पुछी न त दोस्त त तॾहिं ते छा पर मूं दुश्मननि जूं अखियूं आलियूं ॾिठियूं। असां त खणी अधे हैदर खे साहे छॾियूं, पर साईं चाची आमना त पंहिंजे पुट जे लाइ कोन चुप करे वेहंदी। इहो त हैदर खे सोचणो हो न, पर आशिक़ पुट खे केरु सम्झाए। मां बि विसरी वियसि, निकाह वधी, ज़ाल बि विसरी वियसि, ऐं गैरत आयसि त उन्हीअ छोकिरीअ ते जेका 2 ॾींहंनि जे लाइ सिर्फ़ु हिनजे नाले थी। ॿुधी बि नथो मरे, शर्म ई नथो अचेसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।